बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं उहो रब हर शइ ते क़ादिर आहे। जेॾो तुंहिंजो नाव बाझबो ॾियाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाव बाझबो ॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी त अव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो अज़मत रमज़ान हिन ट्रांसमिशन में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। खोड़ सारी दुआउनि सां मां शुरू कंदी आहियां हिन ट्रांसमिशन खे। ऐं ॾाढो ख़ूबसूरत ही ज़िक्र आहे, वहुअल अव्वल व आख़िर व ज़ाहिर व बातिन। उहो ई पहिरियों, उहो ई आख़िरी आहे, उहो ई ज़ाहिर आहे ऐं उहो ई पोशीदा आहे। सो बेशक हू अल्लाह ज़ाहिर बि आहे ऐं उहो ई बातिन में बि रब मिले थो, ऐं हू अव्वल बि आहे त उहो ई आख़िर आहे। सो छो न इंसानु जेको बि कमु करे उन रब जी रज़ा सां करे, उन रब खां दुआऊं घुरी करे, पंहिंजे वालिदैन खां दुआऊं घुरी करे, त उहे कम ॾाढा ख़ूबसूरत नाज़रीन थी वेंदा आहिनि, ॾाढा आसान बणिजी वेंदा आहिनि। ऐं मां तव्हां सां थोरो शेयर करणु चाहींदमि त जॾहिं मां माह रमज़ान जी ट्रांसमिशन मां कंदी आहियां त मां पंहिंजे घर में दुआ वठंदी आहियां पंहिंजी अमड़ खां, ऐं पंहिंजे घर में ज़िक्र कंदी आहियां इन हवाले सां त माह रमज़ान जी ट्रांसमिशन, छो त आम प्रोग्राम्स जे हवाले सां हीअ असांजी डिघी ट्रांसमिशन हलंदी आहे। सो मां हमेशह कोशिशि कंदी आहियां त पंहिंजे टीम जे सहकार सां, साथ सां हिन ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत बणाए सघां। ऐं पोइ उन खां अलावा सॼो क्रेडिट असांजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे हुजे थो, आलिम दीन खे हुजे थो। ऐं माशाअल्लाह असां हिन पूरी ट्रांसमिशन में असांजो जंहिं साथ ॾिनो आहे मुफ़्ती साहिबु, असांखे ख़बर आहे त मुफ़्ती साहिब जिन तशरीफ़ फरमा रहनि था। ऐं नंढे खां नंढी ॻाल्हि हुजे या वॾे खां वॾो को अहिड़ो सुवालु हुजे जेको ॾुखियो असांखे लॻंदो आहे, उनखे ॾाढे सुहिणे अंदाज़ में ॾाढो आसान बणाए असांजे अॻियां पेश कंदा आहिनि। ऐं मां ज़रूरु अॼु ज़िक्र करणु चाहींदमि नाले मिठो मैसर साहिब जिन जो, जेको सॼो साल असांजो साथ ॾींदा आहिनि, पर माह रमज़ान जी जेका ट्रांसमिशन हुजे थी हमेशह लब्बैक चई करे असांजी हिन ट्रांसमिशन में तशरीफ़ फरमा थियनि था। ऐं माह रमज़ान उहो भलारो महीनो जेको महिमान तौर सां सभिनीनि खे मिले थो, जिन जे लाइ मां हमेशह चवंदी आहियां त कंप्लीट पैकेज हूंदो आहे। ऐं नो डाउट माह रमज़ान जो महीनो बेहदि ख़ूबसूरत, बेहदि हसीन गुज़रंदो आहे। अलविदा अलविदा माह रमज़ान अलविदा, वो दिन तेरे आने से मुअतबर थे, नूर में डूबी शाम सहर थी, तेरे जाने से दिल रो रहा है, माह रमज़ान बस अलविदा। सो नाज़रीन, ही जेका असांजी ट्रांसमिशन आहे माशाअल्लाह सुहिणे अंदाज़ में अव्हां ताईं पहुती। ऐं चंद असां वटि घड़ियूं आहिनि माह रमज़ान जूं। सो जेतिरो थी सघे असां जेको आहे सो इबादत में गुज़ारियूं ऐं पंहिंजे रब खे रिझायूं। हिन ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। नाज़रीन, अॻियां वधूं था। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ ऐं अव्हां साण कराईंदी हलां। मूं ज़िक्र बि कयो ट्रांसमिशन में मुफ़्ती साहिब जिन जो, सो जनाब पाण तशरीफ़ फरमा आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु। सो मोहतरम रजब अली सिकंदरी साहब के भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी मुफ़्ती साहब माशाअल्लाह तव्हां मौजूदु आहियो। अॼु जी महफ़िल ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूअर्स ताईं पहुचंदी ऐं तमामु सुठा नात ख़्वान ॾाढे सुहिणे अंदाज़ में पाण नातूं लिखनि था ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में नातिया कलाम पढ़नि था सॼी सिंध में। ऐं जिथे जिथे बि आशिक़ाने रसूल मौजूदु आहिनि उहे यकीनन संदन नाले खां वाक़िफ़ आहिनि। नाले मिठो मैसर साहिबु, ग़ुलाम नबी मैसर साहिबु जिन जा फ़र्ज़ंद मौजूदु आहिनि, तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलामु अलैकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी माशाअल्लाह। मुफ़्ती साहिबु, माह रमज़ान एॾो जल्दी गुज़री वियो ऐं मां विच विच में ज़िक्र बि कंदी हलियमि त माह रमज़ान जो महीनो ॾाढो जल्दी गुज़री वेंदो आहे। सो ही चंद घड़ियूं असां वटि मौजूदु आहिनि। तमामु नाज़रीन पूरो महीनो असां सां कनेक्टेड रहिया आहिनि, अव्हां जा बयान उन्हनि ताईं पहुता आहिनि। कीअं शुरू करणु चाहींदो मुफ़्ती साहिबु? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रमज़ानुल मुबारक जेको बरकतुनि ऐं अज़मतुनि वारो अल्लाह ताला असांखे अता फ़रमायो, वरी उन ई असांखे तौफ़ीक़ ॾिनी जो असां उन रमज़ानुल मुबारक में
जेका असां पंहिंजे वसार ताक़तार असां इबादत कईसीं, नमाज़ अदा कईसीं, तिलावत क़ुरान, नमाज़ तरावी, उन सां गॾोगॾु असां खे अलाह ताला इहा रोज़न रखण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाई। इहे हुन मालिक जा असांजे मथां लख एहसान आहिनि। ऐं असां वरी बि उन ई ज़ात जे रहमत में इहा उमेद था लॻायूं त असांजे इन टुटल फुटल इबादतुनि खे, असांजे इन्हनि रोज़नि खे, इन्हनि नमाज़ुनि खे पंहिंजे रहमत जे पाणीअ सां धोई करे ऐं सुहिणो बणाए पंहिंजी दरबार में इन्हनि खे इंशा अल्लाह ताला क़बूल बि फ़रमाईंदो। ऐं इन जे इंशा अल्लाह ताला असांखे अजर दुनिया में बि अता फ़रमाईंदो ऐं आख़िरत में बि अल्लाह ताला इन जो असांखे अजर ज़रूरु अता फ़रमाईंदो। छो त जॾहिं को नेकी क़बूल थींदी आहे त उनखे जेको आहे ख़ुदा जे रहमत वारो पाणी जॾहिं मिलंदो आहे, जीअं साफ़ सुथरो पाणी फ़सुल खे मिलंदो आहे त उन में हिकिड़ी जान ईंदी आहे, ताक़त ईंदी आहे ऐं उहो फ़सुलु पोखियल फ़सुलु वधणु शुरू थी वेंदो आहे ऐं वधी ऐं उहो मुकमल थींदो आहे। पोइ वरी उनखे पोखण वारो कटे करे उनखे पंहिंजे इस्तेमाल में आणींदो आहे ऐं उहो ॾाढो ख़ुशि थींदो आहे। त क़यामत जे ॾाढ़े बि ईअं थींदो जो बाने जी जेके नेकियूं आहिनि उहे ईअं पहाड़नि ऐं जबलनि जे मिसल बणिजी उनखे ॾिनियूं वेंदियूं ऐं अर्ज़ु कंदो मुंहिंजा करीम रब हिनखे एतिरो त एॾियो त मुंहिंजी ताक़त कोन्हे, इस्तिताअत कोन्हे, त चयो वेंदो त अलाह जे तरफ़ां तुंहिंजे मथां हिकु ख़ासि महिरबानी थी। उन तुंहिंजे नेकिन खे ख़ुदा जेको रहमत जो पाणी ॾिनो ऐं ख़ासि पंहिंजी निगाह करम कई जो हर यानी जीअं फ़सुलु हर बीमारी खां महफ़ूज़ रहंदो आहे, यानी इन में तुंहिंजे नेकिन जी जेका ग्रोथ थी ऐं वधियूं, माना का बि इन्हनि खे नज़रे बद या दुनियावी ताक़त इन्हनि खे घटि न करे सघियूं, बल्कि इहे ज़ोरां ज़ोर वधंदियूं रहियूं। अॼु उहा इन सूरत में अची तुंहिंजूं इहे नेकियूं पहुतियूं आहिनि। इहे अलाह ताला तोखे बतौर इनाम थो अता फ़रमाए ऐं इनशा अल्लाह जी ज़ात मां असां नाज़रीन इहा उमेद लॻायूं वेठा आहियूं त ज़रूरु असांजे नेकिन खे अलाह ताला उन्हनि खे वधूं वधि वधाए ऐं अलाह ताला उन्हनि जो अजर असांखे दुनिया आख़िरत में ज़रूरु अता फ़रमाए। आमीन आमीन सुम आमीन। मुफ्ती साहब माशाअल्लाह क़ुरान करीम जो नुज़ूल माह रमज़ान जे महीने में ऐं कुल क़ुरान मौजज़ो आहे। मां चाहींदसि त को ख़ूबसूरत वाक़ियो बयानु कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां दुरुस्त फ़रमायो त क़ुरान करीम त सॼो मौजज़ो आहे, पर उन जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त जॾहिं तव्हां कंहिं शइ जी अहमियत बयानु कयो त उन जे लाइ दलील जी ज़रूरत हूंदी आहे, मिसाल ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी सगोरा मक्कतुल मुकर्रमा खां हबशा ॾे हिजरत करे विया। हिकिड़ी जेका मशहूरु ऐं मरूफ़ हिजरत आहे मके खां मदीने, उन खां पहिरीं थी। उहे चंद सहाबा मके खां हिजरत करे हबशा ॾे जॾहिं विया त हबशा में जीअं पहुता उते त उन्हनि सां गॾु मुस्लमाननि सां हज़रत जाफ़र तैयार रदी अल्लाह ताला अन्हु जेको हज़रत शेर ख़ुदा हज़रत अली करमल्लाह वजल करीम जा भाउ आहे, उहे बि उन्हनि मुस्लमाननि सां गॾु आहे। उते जो पहुता त पाण फितरत जे हवाले सां त ॻाल्हि करे चुका, हुनजे वरी रिपीट करण जी मिसाल ॾियण जी ज़रूरत कोन्हे। त उहे ई मके वारा पंहिंजे फितरत मुताबिक़ हिननि जो पीछो करे उते हबशा पहुता ऐं उन हबशा जे बादशाह सां मुलाक़ात करे उन मके जे काफ़रनि मुशरिकनि मके जे जेका उन मुशरिकनि वञी हबशा जे बादशाह सां मिली करे उनखे चयूं त साईं तव्हां वटि जेके मके खां माण्हू आया आहिनि हिजरत करे तव्हांजे मुल्क में ऐं उहे मुस्लमान था सॾाइनि ऐं इहे असांजा पंहिंजा आहिनि, रिश्तेदार आहिनि, असांजे कबीले जा आहिनि ऐं इहे कुरैश आहिनि। माज़ल्ला नकले कुफ़र कुफ़र न बाशद, इहे वॾा चोर अथव, लुटेरा अथव, फोरू अथव ऐं इहे बदमनी फैलाइण वारा अथव। असां इन जे करे असां इन्हनि खे पंहिंजे इलाइक़े मां मके मां जेका आहे निकाली ॾिनी आहे ऐं हीअ वरी तव्हां वटि आया अथव। असांखे तव्हांजे सां हमदर्दी आहे ऐं असां तव्हां सां हमदर्दी जे तौर ते तव्हांखे इतलाह ॾियणु आया आहियूं त हमदर्दी आहे। त हाणे हमदर्दी जेकॾहिं मां कंहिंसां कंदुसि त हुनखे ॿुधाईंदुसि त छो आहे तोसां हमदर्दी, त उहा हमदर्दी त चयोसीं तव्हां जेके आहियो तव्हां सां असांजी हमदर्दी आहे, तव्हां भला आहियो, नेक आहियो, चङा आहियो, तव्हांजी शोहरत ॿियनि मुल्कनि ताईं आहे त हबशा जो बादशाह ॾाढो भलो आहे। ईअं न थिए जो तव्हांजी हिन कयल कमाई खे बि इहे मिटाए छॾनि, तव्हांजो पूरो मुल्क बदमनी में वेड़िजी वञे।
बहितर आहे त इन्हनि खे जल्दी पंहिंजे मुल्क मां कढो। माना हुननि जो मक़सदु हुयो त मुस्लमान किथे बि सुकून सां रही न सघनि ऐं इहो बि वरी गॾु ख़ौफ़ हुयो त इहे मुस्लमान किथे वरी इते तबलीग करे वरी ईअं न थियनि त वरी ॿिया मुस्लमान तयारु थी वञनि ऐं इहे हुज़ूर जा ग़ुलाम बणिजी वञनि। हबशा जे बादशाह चयो ठीकु आहे। हबशा जे बादशाह खे इहो पैगाम मिलियो, हीउ वापसि हलियो। हबशा जे बादशाह पैगाम ॾियण वारा कासिद मोकिलिया त जेके नवां माण्हू हिजरत करे आया आहिनि मके खां उन्हनि खे वठी अचो। उन्हनि खे जीअं वठी आया त हाणे मुस्लमान जिन जो हाल तमामु सादो, उन्हनि खे जेके कपिड़ा बदन ते जिस्म ते पातल उन्हनि खे चतियूं लॻनि, वरी जेके उन्हनि खे अमामा ई पटका ॿधल आहे उहे बि तमामु पुराणा बोसीद, जीअं तव्हां ॾिठो हूंदो छो त असांजे मुआशिरे में ख़ुशहाली बि आहे त वरी ग़ुरबत बि आहे, ग़रीब। तव्हां सादा ॻोठाणा माण्हू ॾिठा हूंदा माज़ी में त वीचारा सादड़ा कपिड़ा ऐं पुराणा पटकड़ा पिया पातल हूंदा अथनि, जिन खे इस्त्री बि कोन थियल हूंदी आहे, पर उन्हनि जी सादगी जेका हूंदी आहे ख़ुदा जे दरबार में वॾी पसंदि आहे। असांजे नज़रुनि में शायदि इहे सादड़ा आहिनि, ला इल्म इन्हनि खे अबोझ आहिनि, पर हदीस शरीफ़ आहे मूंखे उहा यादि थी अचे त हुज़ूर फरमायो त इहे जंहिंजा वार बिखरियल ऐं सादड़ा तव्हांजे नज़रुनि में हिकिड़ा फ़क़ीर लॻंदा आहिनि, इहे अलाह जे दरबार में मक़बूल बाना हूंदा अथव। जीअं जो आया त हबशा जे बादशाह सम्झो त शायदि को सदको ख़ैरात वठण वारा आहिनि, सादगी हुननि जी ॾिसी त हुन हुकुम ॾिनो त हिन खे बाबा जल्दी हिननि खे सदको ख़ैरात ॾियो। त हज़रत जाफ़र तयारु फरमायो, बादशाह असां ख़ैरात वठणु कोन आया आहियूं पर तोखे अॼु ख़ैरात ॾियणु आया आहियूं। बादशाह खिलियो ऐं खिली चई त जिस्म ते नओं कपिड़ो कोन्हे, पुराणो चतियूं लॻल, हाणे हीअ वरी बादशाह खे ख़ैरात ॾियणु आया। बादशाह तंज़िया तौर ते खिली हुननि खे चयो, हा भला तव्हां कहिड़ी ख़ैरात खणी आया आहियो जेका मां बादशाह खे था ॾियो। हज़रत जाफ़र तयारु फरमायो त बादशाह असां उहे मुस्लमान आया आहियूं जेके हिजरत करे मके खां आया आहियूं, तो घुरायो आहे तुंहिंजे दरबार में आया आहियूं। चए छा उहे मुस्लमान आहियो? त उन बादशाह हबशा जे बादशाह चयो त हाणे तव्हांजा इलाइक़े जा मके वारा माण्हू तव्हांजी शिकायत खणी आया, हाणे तव्हां पंहिंजी सफ़ाई पेश कयो, जे न त फौरी तौरु मुंहिंजे मुल्क मां निकिरी वञो। त हुजणु ईअं खपे त पंहिंजी सफ़ाई ते बि आहे, त मिसाल जे करे मूं ते को इल्ज़ाम थो लॻाए त चोरी कई आहे त मां उनजी सफ़ाई ॾींदुसि, त बाबा तूं सबूत ॾे, या जेको आहे मां तोखे सफ़ाई थो ॾियां त मुंहिंजे ज़िंदगी में माज़ी में अहिड़ो को अमल रहियो ई कोन्हे। हा, त मुंहिंजे जॾहिं ज़िंदगी में अहिड़ो अमल रहियो ई कोन्हे, मां को अहिड़ो अमल ग़लति कयो ई कोन्हे, त तूं मुंहिंजे मथां अहिड़ो कीअं थो इल्ज़ाम लॻाईं? त हे सहाबी सगोरा ईअं कंदा मिसाल सफ़ाई तौरु, त साईं ॿिया बि माण्हू आहिनि असांजे आस पास में, सिर्फ़ु इहे न आहिनि जेके तव्हां वटि आहिनि, उन्हनि ॿियनि खां बि तव्हां मालूम करे ॾिसो त छा असां कॾहिं अहिड़ो को अमल कयो आहे जंहिंसां असां पाड़े वारनि खे तकलीफ़ ॾिनी हुजे, उन्हनि खे अज़ियत ॾिनी हुजे, या कंहिंजी चोरी कई हुजे, या कंहिंजी डकैती फुर कई हुजे। न, ईअं कोन चयो, पंहिंजी सफ़ाई ॿी कुझु बि ॾिनो। हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान करीम जी तिलावत शुरू कई, सूरे मरियम जी। काफ़ हा या आइन साद, क़ुरान हुजे ख़ालिक़ जो, नाज़िल थियो हुजे मुहम्मद अरबी ते, ऐं वरी तिलावत करण वारो हैदर करार जो भाउ हुजे, त उन में केॾो सुरूर ऐं सुकून हूंदो। त हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु तिलावत कंदा विया त उन्हनि ते हिकिड़ी ख़ामोशी तारी थी वई बादशाह ते, ईअं जो विच में गुफ़्तगू ई न कयूं। हज़रत जाफ़र जीअं तिलावत मुकमल कई त हाणे हबशा जो बादशाह कावड़ जो इज़हार करणु खपे था, मां तोखां सफ़ाई घुरी, तूं वरी इहा तिलावत शुरू करे ॾिनी आहे। जे कावड़ में कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि, जेकॾहिं को वीचारो आलिम सगोर सम्झाईंदा, चई मौलवी साहिबु इहो ख़ुतबो न ॾे, असांखे ॻाल्हि मक़सदु ॿुधाए। हा, सिंपल लफ़्ज़। त बादशाह खे हक़ीक़त में कावड़ अचणु खपे हा, हीउ तव्हां खां मां पुछियो त सफ़ाई ॾियो, तो वरी इहा तिलावत खणी शुरू करे ॾिनी। पर हुन क़ुरान करीम जी तिलावत जो असरु अहिड़ो थियो हबशा जे बादशाह ते जो अखियुनि मां ॻोढ़ा हलनसि पिया, ऐं जीअं तिलावत मुकमल थी त हबशा जे बादशाह चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबशा जो बादशाह कलमो पढ़ी दायरे इस्लाम में दाख़िल थी, जेके बि दरबार में ॿिया ग़ैर मुस्लिम वेठा उन्हनि बि कलमो पढ़ियो, उहे बि दायरे इस्लाम में दाख़िल थिया।
इहो आहे क़ुरान करीम जो अज़ीम मौजज़ो। सुबहान अल्लाह, माशा अल्लाह। मुफ्ती साहब बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में क़ुरान करीम जो ही वाक़ियो ऐं जंहिंखे असां मौजज़ो यकीनन तस्लीम कयूं था ऐं हक़ीक़त में मौजज़ो आहे बि, ॾाढे सुहिणे अंदाज़ में मुफ्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु बयानु कयो। ऐं नाले वठो मैसर साहिबु, तव्हां खां नातिया कलाम हाणे ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह। हमदे बारी ताला आहे। ओ बाझ भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी, ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक अचणे गब कान सही सघंदी, ओ बाझ भरिया रब बानन ते। हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयारु करे वरी बेपरवाह पोसाड़ी दे, हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयारु करे वरी बेपरवाह पोसाड़ी दे, मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा जे लाही दे त लही सघंदी, ओ बाझ भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी, ओ बाझ भरिया रब बानन ते। कख पियो न अमड़ बचड़नि ते सहे ऐं तूं आड़ाह में उछलींदे, कख पियो न अमड़ बचड़नि ते सहे ऐं तूं आड़ाह में उछलींदे, माउ पीउ खां बि तोखे प्यारा हूं, ईअं प्यार अमड़ बि न ॾेई सघंदी, ओ बाझ भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी, ओ बाझ भरिया रब बानन ते। तुंहिंजे दोज़ख वारी बाहि कना हिन बाहि बि आहे पनाह घुरी, तुंहिंजे दोज़ख वारी बाहि कना हिन बाहि बि आहे पनाह घुरी, त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजे दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी, ओ बाझ भरिया रब बानन ते। मौला तूं बि हुजी मुहम्मद बि हुजे असां पोइ बि निंधण काथी निकिरूं, मौला तूं बि हुजी ऐं मुहम्मद बि हुजे असां पोइ बि निंधण काथी निकिरूं, बकरीम हुजनि क़ैदी बि हुजूं, बकरीम हुजनि क़ैदी बि हुजूं, तोखे ॻाल्हि वणी त नहीं सघंदी, ओ बाझ भरिया रब बानन ते तोणी बेहद रद बदनाम आहियां, त बि तुंहिंजे नबीअ जो ग़ुलाम आहियां, तोणी बेहद रद बदनाम आहियां,
तब तुझे नबीअ जो गुलाम आहियां दिल ॿिए ॾहूं ट्राह करे त करे दिल यार ॾहूं न टही सघंदी ओ बाझ भरिया रब बाननि ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिकु अचण गब कान सही सघंदी ओ बाझ भरिया रब बाननि ते। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। इलाही ख़ूबसूरत आवाज़ ऐं हमद वारी ताला। जॾहिं बि ॿुधूं था हमद हुजे ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र हुजे सना ख़्वानी में जॾहिं बि वेहूं था त हमेशह मां चवंदी आहियां त यकीनन इंसान जी ज़ात खे सुकून मिले थो, सुरूर मिले थो। अच्छा मुफ़्ती साहब, सुठी महफ़िल में वेहण बि क़िस्मत वारनि खे नसीब थींदो आहे। अच्छा मां वधीक कंटिन्यू कयां थी, तव्हां पहिरीं इजाज़त ॾियो ब्रेक वठूं। ब्रेक जो चयो वञे पियो असांखे नाज़रीन। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि ऐं टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में भली कार चऊं था। अज़मत रमज़ान ट्रांसमिशन हिन वक़्तु अव्हां ताईं मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वञे पई ऐं साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। अॻियां वधूं था, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। जी मुफ़्ती साहब, मूं थोरो पुछणु चाहियो पिए त ख़ूबसूरत महफ़िल में जेको माण्हू वेहे थो, छा ख़ूबसूरत महफ़िलूं बि नसीबनि सां नसीब थींदियूं आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अव्हां जे हिन ख़ूबसूरत सवाल जो इंशाअल्लाह बहितरीनु जवाबु ॾियण जी कोशिशि कंदासीं। त जेके ही महफ़िलूं जंहिंमें अल्लाह हुन जे रसूल जो ज़िक्र हुजे, अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि जो ज़िक्र हुजे ऐं नेकीअ जूं ॻाल्हियूं हुजनि, इहे महफ़िलूं जेके आहिनि अल्लाह जे तरफ़ां हिकु अज़ीम हिकु नेमत हूंदी आहे। जीअं अल्लाह ताला फ़रिश्तनि खे मोकिलींदो आहे त फ़रिश्तो वञो ऐं ज़मीन ते चकर लॻायो, ॾिसो त माण्हू छा पिया कनि ऐं वञी उते तव्हां अल्लाह मुंहिंजे ऐं मुंहिंजे हबीब जे ज़िक्र करण वारनि खे तव्हां ॾिसो, तलाश कयो। पोइ फ़रिश्ता ज़मीन ते फैलिजी वेंदा आहिनि, तलाश कंदा रहंदा आहिनि। पोइ उन्हनि खे अहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि जेके उन अल्लाह जे यादि में मसरूफ़ हूंदा आहिनि। पोइ सभु फ़रिश्ता अची उते गॾु थींदा आहिनि ऐं ॿियनि फ़रिश्तनि खे आवाज़ ॾींदा आहिनि त अचो, जेको असांजो मक़सूदु हुयो, मक़सूदु उहो असांखे मिली वियो आहे ऐं हिते अल्लाह जा बाना अल्लाह जे यादि में वेठा आहिनि, ज़िक्र पिया था कनि। ऐं उते सभु फ़रिश्ता जमा थी वेंदा आहिनि। हदीस जा लफ़्ज़ आहिनि त उहे फ़रिश्ता ज़मीन खां वठी आसमान ते हुनखे रहमत सां ढके छॾींदा उन महफ़िल वारनि खे। पोइ अल्लाह ताला फ़रिश्तनि खां पुछंदो त ॿुधायो उहे छा पिया तलब कनि? जीअं मुंहिंजा करीम रब उहे तोखां बख़्शिश पिया तलब कनि ऐं उहे दोज़ख खां पनाह पिया घुरनि। रब फ़रमाईंदो फ़रिश्ता उन्हनि दोज़ख ॾिठो आहे? फ़रिश्ता अर्ज़ु कंदा मौला न। चई जे ॾिसनि आहे, चई अञा वधीक गिरियाज़ारी कनि पोइ त। रब फ़रमाईंदो घुरनि छा पिया? चई मौला तोखां जन्नत जा तलबगार आहे। रब फ़रमाईंदो फ़रिश्तो उन्हनि जन्नत ॾिठी आहे? मौला ॾिठी कोन अथनि। जेकॾहिं ॾिसनि आहे त पोइ त अञा उन्हनि जे दिलि में तमन्नाऊं वधनि आहे, अञा उन्हनि जी तलब ऐं तड़प वधे आहे। त रब्बुल आलमीन फ़रमाईंदो त फ़रिश्तो हाणे तव्हांखे मां शाहिद थो बणायां त जेतिरा बि हिते हुया इन्हनि सभिनि खे मूं बख़्शे छॾियो। त फ़रिश्ता अर्ज़ु कंदा मुंहिंजा करीम रब, इन्हनि में कुझु अहिड़ा हुया, हिकिड़ो अहिड़ो बि हुयो जेको ज़िक्र करणु कोन आयो, बल्कि हुन महफ़िल में जेके मौजूदु हुया उन्हनि मां कंहिं हिकिड़े में हुनखे पंहिंजो कमु हुयो ज़ाती, उन इंतज़ार में वेठो हुयो त हीउ फ़ारिग़ थिए त मां हिन सां मिलां। त मौला पोइ छा उनखे बि तूं बख़्शींदे? त रब हुज़ूर अथा फ़रमाइनि त मुंहिंजो करीम फ़रमाईंदो आहे रब हुमुल जुलसाउ ला यशका जलीसुहुम, इन्हनि सां गॾु वेहंदड़ बि कॾहिं बदबख़्त नथो थी सघे।
इन महफ़िल में जेको आयो पोइ भले उहो ज़िक्र न बि करे पियो, उन ज़िक्र करण वारनि जे सदके में मां उनखे बि बख़्शे छॾियो, तव्हांखे शाहिद थो बणाए। त इहे महफ़िलूं नसीबनि वारियूं हूंदियूं आहिनि ऐं इन महफ़िलनि खे छॾिजे न। ऐं अहिड़ो सुरूर मिलंदो आहे जो दुनिया जा जेके ॾुख ग़म इंसान खे मिलंदा आहिनि पोइ अहिड़ियुनि जॻहनि ते वञी उहे ॾुख ऐं ग़म विसरी वेंदा आहिनि। हिकिड़ो हिते अज़ीम हस्ती गुज़री आहे हैदराबाद में, मुफ़्ती मोहम्मद महमूद अलवरी। उन्हनि मुफ़्ती साहब जे हवाले सां ॿुधायो वेंदा त जॾहिं वेहंदा त उन वक़्त जो हिकिड़ो जस्टिस हुयो, जज हुयो, मुफ़्ती साहब पढ़ाईंदा हुआ, वेठा दीन पढ़ाईंदा, अरबी पढ़ाईंदा, पोइ हेठि इहा जेके तॾियूं हूंदियूं विछायूं वेठा हूंदा। पोइ राति जे टाइम, शाम जे टाइम उहो जज अदालत मां फ़ारिग़ थी अची उन मुफ़्ती साहब वटि वेही रहंदो, चवंदो मुफ़्ती साहब दुनिया जे हिन मामलात मां जॾहिं असां थकिजी था पऊं, परेशान था थियूं, पोइ तव्हां वटि अचूं था त हुते असां चई आला क़िस्म जूं असांखे सहूलतूं मुयसरु सभु कुझु, पर उहे जॾहिं छॾे करे तव्हां सां गॾु अची हिन तॾड़ी ते वेहूं था न त तव्हां सां जॾहिं इहे सुहिणियूं ॻाल्हियूं थियनि थियूं दीन जूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं त असांखे हिकिड़ो सुकून थो मिले जेको कंहिं दुनिया जे कम में असांखे सुकून मुयसरु न थींदो आहे। माशाअल्लाह मुफ़्ती साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे। ऐं अॻियां वधूं था, नाले मिठो मुयसर साहब मौजूदु आहिनि, नातिया कलाम तव्हां खां ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। परवरदिगार कर तूं पुरनूर मुंहिंजो सीनो, मां जंहिं तरफ़ निहारियां त नज़र अचे मदीनो। परवरदिगार कर तूं पुरनूर मुंहिंजो सीनो, परवरदिगार कर तूं। गारे हिरा जी पंहिंजे अखड़िल में खाक पाया, गारे हिरा जी पंहिंजे अखड़िल में खाक पाया, जंहिंमें मिठे मोहम्मद जो लॻल पसीनो, परवरदिगार कर तूं पुरनूर मुंहिंजो सीनो, परवरदिगार कर तूं। रब के दिल कुमाण्या तो बड़े उबड़िया, रब के दिल कुमाण्या तो बड़े उमाण्या, मां ॿियो दफ़ो बेमाण्या वञी ख़ैर जो ख़ज़ीनो, परवरदिगार कर तूं पुरनूर मुंहिंजो सीनो, परवरदिगार कर तूं।
मुझो इश्क ओ जमिया दरिया हो मौज में आ, मुझो इश्क ओ जमिया दरिया हो मौज में आ, तहमा तरी हले मुँह मिस्कीन जो सफीनो परवरदिगार कर तूं पुरनूर मुए जो सीनो परवरदिगार कर तूं ऐं गुलामुल नबी गरे थो ॻाल्हियूं गणे गणे हिते गुलामुल नबी गरे थो ॻाल्हियूं गणे गणे हिते कंहिंखे नथो वणे हिते कमज़ोर ही कमीनो परवरदिगार कर तूं पुरनूर मुए जो सीनो मां जंहिं तरफ़ निहारियां त नज़र अचे मदीनो परवरदिगार कर तूं। माशाअल्लाह जी माशाअल्लाह सुभान अल्लाह। अॻियां वधूं था नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। माह रमज़ान जी ट्रांसमिशन हिन वक़्तु अव्हां ताईं पहुची रही आहे मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां। साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। नाज़रीन, टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। अॻियां वधूं था। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अलहज़री साहब मौजूदु आहिनि, नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, मां चाहींदसि त क़ुरान पाक जे नुज़ूल बाबति अॼु जी हिन ट्रांसमिशन में अलविदा रमज़ान जो जॾहिं ज़िक्र कयूं था त तव्हां क़ुरान पाक जे नुज़ूल बाबति ज़िक्र फरमायो। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान करीम जो नुज़ूल भी हिकु अज़ीम मौजज़ो आहे। जी, क़ुरान करीम खां जॾहिं सवाल कयो वियो आहे त क़ुरान करीम खां इन मुतालिक़ तोखे नाज़िल करण वारो केरु आहे, त क़ुरान करीम जवाबु ॾिनो व इन्नहू लतंज़ील रब्बिल आलमीन, बेशक इन क़ुरान खे नाज़िल करण वारो ॿिन्ही जहाननि जो मालिक रब आहे। कंहिं वरी खणी केरु आयो त क़ुरान करीम फरमायो नज़ल बिहिर रूहुल अमीन। सुभान अल्लाह। नज़ल बिहिर रूहुल अमीन यानी इन खे खणी अचण वारो हज़रत जिब्राईल अमीन आहे। कंहिं ते नाज़िल थियो त इरशाद थियो त अला क़ल्बिक लितकून मिनल मुंज़िरीन। हुज़ूर सय्यद दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे पाक दिल ते क़ुरान करीम जो नुज़ूल थियो। हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जे दिल जी तक़वियत, ताक़त ऐं कमाल इन मां साबित थो थिए, ज़ाहिर थो थिए त इहो क़ुरान करीम जंहिंजे मुतालिक़ ख़ुदि रब क़ुरान करीम इरशाद फरमायो त लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह। जेकॾहिं असां इन क़ुरान खे नाज़िल कयूं हा कंहिं जबल ते त तव्हां ॾिसो हा त उहो इन
इन नुज़ूल जे करे ॾकंदे ख़ौफ़ कंदे हो ज़ेरा ज़ेरा थी वञे, रेज़ा रेज़ा बणिजी वञे हा। माना उहो जबल केॾो मज़बूत हूंदो आहे, बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ो उनजो पथर में केतिरी ताक़त हूंदी आहे। रब फरमाए थो क़ुर करीम जे इन नुज़ूल खे बर्दाश्त न करे सघे हा, उहो जबल बि रेज़ा रेज़ा बणिजी वञे हा। पर महबूब तुंहिंजे दिलि तां क़ुर्बान वञा त तुंहिंजे दिलि खे अलाह एॾो ताक़तवर बणायो जो हुन सॼे क़ुर करीम खे हुज़ूर जी दिलि संभालियो, सुभान हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल थियो जॾहिं। वरी क़ुर करीम इहो जॾहिं सुवाल कयो क़ुर करीम खां त क़ुर करीम कहिड़ी ज़ुबान में आहे, त उनजो जवाब बि मिलियो त बिलिसान अरबिय्यिम मुबीन, क़ुर करीम वाज़े अरबी ज़ुबान में नाज़िल थियो आहे। बिल्कुलु वरी जे सुवाल कयो त क़ुर करीम कॾहिं कहिड़े महीने में नाज़िल थियो, त उनजो जवाब बि मिलियो शहर रमदान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ान महीने में क़ुर करीम खे नाज़िल कयो। कहिड़े ॾींहं जो नाज़िल थियो या राति जो थियो, त वरी इन जो जवाब बि मिलियो सुभान त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, बेशक असां क़ुर करीम खे लैलतुल क़द्र जे राति में नाज़िल कयोसीं। सुभान यानी पूरे क़ुर करीम जेको लोहे महफ़ूज़ में नाज़िल थियो उहो लैलतुल क़द्र जी राति में नाज़िल थियो। उन खां पोइ हुज़ूर जे ज़िंदगी मुबारक में तदरीजन ब तदरीजन वक़्तन फ़वक़्तन क़ुर करीम जो नुज़ूल थींदो रहियो। जी हाँ माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा मुफ़्ती साहब, हूअं माना इहो बि सुवाल इंसान आहे ईअं पैदा थींदो आहे या ईअं डिस्कशन में ॿुधंदा आहियूं त पोइ क़ुर पाक हिकु जॻह ते छो न नाज़िल थियो, त उनजो मां सम्झां थी जवाबु इन तव्हांजे डिस्कशन में मिली वियो। त मां चाहींदसि थोरो जेकर इन ते बि तव्हां बयानु जी हा, क़ुर करीम जो जेको मुकम्मल नुज़ूल लोहे महफ़ूज़ में उहो लैलतुल क़द्र जी राति में थियो। सुभान अल्लाह। उन खां पोइ सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत ऐं खे बयानु करण जे लाइ, ज़ाहिर करण जे लाइ, त जीअं चवंदा आहियूं त जेकॾहिं क़यामत छो क़ाइमु थींदी, जेकॾहिं ख़ुदा हिते ई दुनिया में इन असांखे गुनाहनि जी सज़ा जज़ा ॾिए त बि मर्ज़ी वारो आहे, बेशक पर क़यामत क़ाइमु तॾहिं थींदी जो पूरी क़यामत में अंबिया बि हुजनि, औलिया बि हुजनि, तमामु नबियनि जा उम्मती बि हुजनि, त हक़ीक़त में उते क़यामत क़ाइमु करण जो मक़सूदु रब जो इहो आहे त उते मां महबूब जी अज़मत पूरे आलम वारनि खे ॾेखारियां। सुभान त ईअं ई जेको आहे क़ुर करीम जो नुज़ूल, यानी जिथे हुज़ूर मके में त मके में पियो नाज़िल थिए, हुज़ूर जंग में त जंग में, तव्हां त इहा अलाह ताला इन मां मक़सूदु इहो आहे त हुज़ूर जी अज़मत ज़ाहिर थिए, त ॿियनि नबियनि खे ईअं किताब कोन मिलिया, पर महबूब तव्हां जिथे हुयो उते पियो नाज़िल थिए त ख़बर पए दुनिया खे त हे महबूब जेको आहे सभिनि महबूबनि खां अफ़ज़ल ऐं आला आहे। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। अच्छा मुफ़्ती साहब, जेके ॿारड़ा हिफ़्ज़ कनि था ऐं अक्सर ईअं ई माना ॾिठो वियो आहे त नंढी उमिरि में ई हिफ़्ज़ करे छॾंदा आहिनि ॿारड़ा। अव्हां बि पंहिंजो ज़िक्र कयो, तव्हां बि माशाअल्लाह नंढी उमिरि में ई क़ुर पाक हिफ़्ज़ कयो, त जेको ॿारड़ो क़ुर पाक हिफ़्ज़ करे थो, चवंदा आहिनि न त हर इल्मु जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो वज़न रखंदड़ हूंदो आहे, त उन ॿार खे जेकॾहिं मिसाल जे तौर ते को वज़न महसूसु थिए थो, का ॾुखियाई महसूसु थिए थी, त पोइ उनजो अमूमन हल छा हुजे थो? तव्हां ॾिसंदव त हूअं ॿारड़े जी जेका तालीम वारी उमिरि आहे उहा तक़रीबन 6 साल आहे। इन खां पहिरीं सिर्फ़ु हुनखे इन प्रैक्टिस में आणिबो आहे। पर नाज़रीन खे मां इहा अर्ज़ु कंदुसि, गुज़ारिश कंदुसि त 5 सालनि खां पहिरीं ॿारनि जी तव्हां एडमिशन न करायो, उन्हनि खे तव्हां आज़ादु छॾियो। स्कूल में बि तव्हां त हुनजो जेको ज़हन आहे ॿार वारो उहो आज़ादु हुजे, हा टेंशन फ्री हुजे, हुनजी पढ़ण वारी जॾहिं एज शुरू थिए तव्हां हुनखे अज़हर यूनिवर्सिटी में उसूल अथव, उते महद चइबो आहे, जीअं असां वटि प्राइमरी स्कूल हूंदो आहे न, उते अज़हर जो पूरे मिस्र में हर ॻोठ में हर इलाइक़े में हुनजो पंहिंजो महद आहे ऐं उन्हनि जो उसूल अथव 6 साल खां नंढी उमिरि वारे ॿार जी एडमिशन न कंदा। ऐं बसि इहो हूंदो आहे त 5 सालनि खां पोइ हुननि खे हिकिड़ो टारगेट ॾींदा आहिनि वालदेन खे त हीअ चंद सूरतूं तव्हां हिननि खे हिन साल 6 साल में यादि कराए छॾियो, पोइ ईंदड़ साल असां हुननि जी एडमिशन कंदासीं जॾहिं 6 साल जो ॿारड़ो थींदो। पर क़ुर करीम में जेकॾहिं हाणे नंढो ॿारड़ो आहे त आया जेकॾहिं उनखे का दुश्वारी पेश अचे त उनखे कीअं हल कबो, उनजे लाइ हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम ते जॾहिं तौरात नाज़िल थियो त हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ु कयो त मुंहिंजा करीम रब ई त एतिरो वॾो किताब, हिनखे कीअं हिनखे माण्हू पढ़ंदा, हिनखे यादि कंदा। रब फरमायुसि त मूसा
जेको आख़िरी नबी ईंदो उनखे जेको मां किताब अता कंदुसि उहो तौरात खां बि वॾो हूंदो, वसी हूंदो। ऐं त हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला पोइ तूं रब त फरमाईंदो आहे त जेको आख़िरी पैगम्बर ईंदो उनजी जेका उम्मत हूंदी उन्हनि जूं उमिरियूं बि नंढियूं हूंदियूं, घटि उमिरियूं हूंदियूं, पोइ उन किताब खे उहे कीअं पढ़ंदा, कीअं यादि कंदा, कीअं संभालींदा? त रब फरमायो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर। अल्लाह साईं फरमायो प्यारा मूसा मां उन क़ुर खे एॾो त आसान बणाए छॾींदुसि महबूब जे उम्मत जे लाइ जो हुननि जा नंढड़ा नंढड़ा ॿार बि जेके आहिनि उन क़ुर करीम खे मुकमल पंहिंजे सीने में समाए छॾींदा। यानी ॿियनि तालीमनि में इल्मनि में तव्हांखे ॿार खे दुश्वारी बि थी सघे थी, पर इहो क़ुर जो हिकु अज़ीम मौजज़ो आहे जो इन क़ुर करीम खे पढ़ण में यादि करण में नंढे खां नंढे ॿार खे बि तकलीफ़ या दुश्वारी महसूसु न थींदी आहे, बल्कि फिल फौर हुन जे लाइ हिकिड़ी आसानी थी। पर इहो बि वरी तजुर्बो ॾिठो आहे त जेके ॿारड़ा मिडिल या मैट्रिक करे पोइ आलम जो कोर्स कंदा आहिनि ऐं ॿिया वरी जेके ॿारड़ा प्राइमरी पढ़ी वरी हिफ़िज़ कंदा आहिनि, हाफ़िज़ थी पोइ अची वियो दर्स निज़ामी आलम जो कोर्स कंदा आहिनि, त जेके हाफ़िज़ न हूंदा आहिनि उन खां वधीक हेज़ ई न हूंदा आहिनि। ऐं हे उन खां वधीक यानी सालाना इम्तिहाननि में बि रेशो ॾिठो वेंदो आहे त जेको आहे पोज़ीशन वारो हूंदो आहे उहो हाफ़िज़नि जो हूंदो आहे। तालीम त साॻी आहे, सब्जेक्ट साॻिया, कोर्स साॻियो, लेकिन इन जे करे त उन्हनि जेको क़ुर करीम खे पंहिंजे सीने में समायो, ज़हन में रखियो, त उनजी एॾी का अज़ीम बरकत आहे जो ॿिया इल्म बि उनजे लाइ आसान था बणिजी वञनि। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा, क़ुर पाक जे मौजज़नि जी जॾहिं ॻाल्हि कईसीं त सभ खां वॾो ऐं ख़ूबसूरत मौजज़ो इहो बि आहे त क़ुर पाक माना यादि थी वञे थो ऐं सीननि में समाइजी वञे थो, महफ़ूज़ थी वञे थो। बाक़ी दुनिया जा जेके इल्म आहिनि उहो पर्टिकुलर को बि किताब हुजे सवाल पैदा कोन्हे को त कंहिं बि ॿार खे उहो जेको आहे मुकमल यादि हुजे, इहो सवाल पैदा नथो थिए त उहो स्टेटमेंट ॾिसी करे पोइ तव्हां हुनखे बयानु कयो था। पर क़ुर पाक वाहिद उहो किताबु आहे, आसमानी किताबु आहे जेको इन तरह सीननि में महफ़ूज़ थी वञे थो। जी नाले मिठो मैसर साहिबु, तव्हां खां नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदासीं, पर चाहियूं पिए त थोरो माइक तव्हां खणिजो, थोरो तव्हां बि ज़िक्र कजो त माह रमज़ान में भला कीअं रुटीन रहे थी ऐं माह रमज़ान में नातिया कलाम जीअं तव्हां ज़िक्र कयो त हमेशह ई लिखंदा रहो था रोज़ जी बुनियाद ते हिकु, त पोइ रमज़ान शरीफ़ में बि इहा प्रैक्टिस हले थी? इहो हाणे तक़रीबन काफ़ी ॾींहं थी विया आहिनि त कोन था लिखी सघूं। इहो शाइरी जो वरी ईअं आहे त कोशिशि कबी आहे लिखण जी, पर लफ़्ज़नि जी आमद न थींदी आहे त पोइ माण्हू न लिखी सघंदो आहे। सही सही। हा, सो उन जे करे कोशिशि हूंदी आहे, नियत इंसान जी जेको माना पंहिंजो इरादो हूंदो आहे, पर पोइ वरी जॾहिं लफ़्ज़ न मिलंदा आहिनि त माण्हू न लिखी सघंदो आहे, कलम खे पासे रुख रखंदो आहे। असल में शाइरी जे लाइ पूरो रुख खपंदो आहे नी, त हिननि जो वरी रमज़ान शरीफ़ में जेके अलाह जी तरफ़ां असांखे मिलियल आहिनि न हीअ शयूं, हीअ जेके मसरूफ़ियतूं, पोइ सॼो ज़हन ओॾे मुतवजह थो थी वञे। ज़माने जा मिसाल जी ॻाल्हि, घर जूं ज़िमेवारियूं आहिनि या अल्हम्दुलिल्लाह अलाह ॼाण घणिया अहसान आहिनि जो पाण रब करीम असांखे तौफ़ीक़ बि ॾिनी आहे ऐं नसीब बि कया अथई रोज़ा, ऐं उहे रोज़ा बि रखूं था ऐं वरी घर वारा बि पंहिंजो उहे बि रोज़ा रखनि था, मक़सदु असांजे सॼे घर खे रोज़ो हूंदो आहे। ऐं मुंहिंजी जेका वाइफ आहे वीचारी उहा बि असांजी भरपूर ख़िदमत कंदी आहे ऐं पंहिंजो तक़रीबन काफ़ी टाइम हुनजो किचन, हर औरत जेका आहे उहा अलाह साईं हुनखे ज़रे ज़रे जो इंशाअल्लाह ताला अजुर ॾींदो, छाजे करे जो रोज़ायतनि जी ख़िदमत रब साईं खे रोज़ायत ॾाढा प्यारा आहिनि। रब करीम वरी उन्हनि जो वरी सवाब बि असांखां वधीक आहे। जी हा, मुफ़्ती साहिबु तव्हांजो बि थोरो ज़िक्र कंदा हलूं, जीअं नाले मिठो भाई साहिब जिन ज़िक्र कयो न हिन वक़्तु त माना पंहिंजी वाइफ जे लाइ हिकिड़ी दुआ त अलाह साईं उन्हनि खे अजुर ॾींदो, सो उन मर्द जी पंहिंजी ज़ाल जे लाइ जेका दुआ आहे उहा कीअं हुजे थी? दुआ दिलि मां निकिरंदी आहे। हा बिल्कुलु। ऐं बंदो ॾिसे थो त उनजी अहिड़ी बहितरीन अंदाज़ में ख़िदमत थिए थी त उनजे दिलि मां जेको फ़हम रखण वारो हूंदो आहे न ऐं समझदार हूंदो आहे न, उनजे दिलि मां दुआ ई निकिरंदी पंहिंजी, ऐं उन दुआ खे अलाह ताला क़बूल फरमाईंदो आहे। त हीअ बंदो जेको आहे ॾिसो हुनजी घरवारी ख़िदमत थी करे, ऐं जॾहिं औरतूं इन मसरूफ़ियत में हुजनि, इहे सभु कुझु यानी सहर अफ़्तार जो इंतज़ाम कनि त उन सां ख़ुशि मिज़ाजी सां बि पेश अचे, उन सां को अहिड़ो मज़ाया अंदाज़ बि
हुजे त जेको जंहिंसां मक़सदु आहे त कूड़ न हुजे, यानी अहिड़ो अंदाज़ पेश कजे जंहिंसां हुनखे ख़ुशी मिले। हाणे जीअं कॾहिं कॾहिं मां इन अंदाज़ में त मां ही एतिरा प्रोग्राम करियां थो, मां सुबुह जो तिलावत थो कयां, तोखां वधीक मासी पारा पढ़िया आहिनि ऐं तो इन मानी बि तयारु कोन कई आहे, त वरी कॾहिं थोरो कावड़ जो इज़हार जे थिए त वरी उते मां का ॿी ख़ुशी वारी ॻाल्हि कंदो आहियां त मां तव्हांखे ख़ुशि करण जे लाइ त तव्हांजो जो तवजो जेको आहे अॻिते पोइते थिए। हा, कॾहिं कॾहिं वरी मां इन अंदाज़ में बि, छो त हुज़ूर जो बि इहो ई तरीक़ेकार रहियो आहे पंहिंजे घर में। कॾहिं कॾहिं मां चवंदो आहियां, चई त मूं चवंदो आहियां बाबा ॿाहिरां जी ज़िमेदारी, चवनि हीअ ज़िमेदारी, मां चवंदो आहियां बाबा तौबा, इहा ज़िमेदारी असां कॾहिं सोचे बि नथा सघूं जो असां मर्द हज़रात इन ज़िमेदारी खे पूरो करे सघूं। इहा तव्हां ई पूरी कंदव, इहो अलाह साईं तव्हांखे इहो अजर ॾींदो। अता वारो अजर असांखे किथे मिलंदो? इहो अजर ई तव्हां सेर अफ़्तार जो अजर तव्हांजे हवाले रब कयो आहे, उहो तव्हांखे मिले थो। माना चवण जो मक़सदु त उहो घर जो जेको माहौल ख़ुशगवार रखण में मर्द जो बि माना ओतिरो भरपूर। जी हा मुफ़्ती साहब, हाणे तव्हां इजाज़त ॾियो त पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं, उन खां पोइ कंटिन्यू कयूं। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे ऐं टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में, ऐं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। अॻियां वधूं था, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि, मुफ़्ती रजब अली सिकंदरी अलहज़री साहब। मुफ़्ती साहब, मौला अली अलैहिस्सलाम जिन जो कौल मुबारक आहे त कूड़ ॻाल्हाए खटे वञण खां बहितरु आहे त अव्हां सच ॻाल्हाए हाराए वञो, ऐं कूड़ असां वटि आम जाम आहे। मां चाहींदुसि त उन हवाले सां तव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कूड़ खां इस्लाम में सख़्ती सां मना कयो वियो आहे। ग़लति बयानी सां तव्हां कूड़ ॻाल्हायो, कूड़ खे हिकु अज़ीम गुनाह क़रार ॾिनो वियो आहे ऐं कूड़ खे चयो वेंदो आहे कूड़ जे लाइ त इहो सभिनि गुनाहनि जी पाड़ आहे, जड़ आहे, त लिहाज़ा इन खां बचियो वञे। आरज़ी तौरु ईअं हूंदो आहे त माण्हू सम्झंदो आहे त कूड़ ॻाल्हाए ऐं मां कामयाबु थी वियो आहियां ऐं जेको आहे सच ॻाल्हायां हा त मां फासी पवां। ऐं उन सहाबी ग़ज़वे तबूक में जेको सहाबी सगोरा रहिजी विया हुआ, उन्हनि मां हिकिड़े सहाबी सगोरो थो फरमाए त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं वापसि आया, ग़ज़वे तबूक जी जंग फतह थी वई ऐं पाण मस्जिद नबवी में अची वेठा त जेके मुनाफ़िक़ हुआ उन्हनि खे उहे आया। हुज़ूर जॾहिं उन्हनि खां पुछियो ज़ाहिरी तौरु त कलमो पढ़ियो मुस्लमान, तव्हां जेको आहे जंग में छो न आहियो त उहो कूड़ ॻाल्हाईंदा पाण खे बचाईंदा पिया वञनि। हुज़ूर फरमायो त मां ज़ाहिर बातिन खे सम्झां थो, पर शरीयत जो फ़ैसिलो जेको आहे उहो ज़ाहिर ते आहे। तव्हां ज़ाहिरी उज़र पेश कया, तव्हां फ़िलहालु आज़ादु आहियो, तव्हांजो मामिलो अलाह जे हवाले। उहो सहाबी सगोरो थो फरमाए त जॾहिं मां हुज़ूर जे साम्हूं आयुसि, नसाई शरीफ़ जी हदीस आहे, ऐं मूं अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं अॼु मां कंहिं दुनिया जे बादशाह जे आॾो हुजां हा त ख़ुदा मूं में गुफ़्तगू करण जी, कलाम करण जी अहिड़ी हिकु सलाहियत रखी आहे जो अॼु मां उन बादशाह जे साम्हूं कूड़ ॻाल्हाए हुन जी कावड़ खां बची वञा ऐं पाण खे बचाए वञा। पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे ख़बर आहे जेकॾहिं मां अव्हां सां कूड़ ॻाल्हाईंदुसि त हींअर आरज़ी तौरु त मां जेको आहे तव्हांजे नाराज़ पे खां बची वेंदुसि, पर अनक़रीब ख़ुदा मूंखे तव्हां खां जेको आहे नाराज़ करे छॾींदो, मूंखे कूड़ जी इहा सज़ा मिली वेंदी। पर जेकॾहिं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं मां तव्हांजे साम्हूं अॼु सच थो ॻाल्हायां त मुमकिन आहे त तव्हां मूंखां नाराज़ बि थींदो, पर मूंखे सच जेको तव्हां असांखे या रसूल अल्लाह सेखारियो आहे त इहो मूंखे यकीन आहे त उन सच ॻाल्हाइण जे सदके क़रीब आहे जो मुंहिंजो रब मूं ते करम कंदो ऐं प्यारा मोहम्मद तूं मूंसां राज़ी थी वेंदे। हुज़ूर फरमाए त तो सच ॻाल्हायो आहे, हाणे तुंहिंजो मामिलो अलाह जे हवाले आहे, हाणे जेसि ताईं अलाह ताला तुंहिंजे लाइ को हुकुम नाज़िल करे। उहो साहबी सगोर अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, मां सच इहो ई ॻाल्हायो आहे त मूंखे का बि जेका आहे मजबूरी कोन्हे, मूं वटि सवारी बि हुई, इन खां पहिरीं एतिरो कॾहिं मां ख़ुशहाल कोन हुयुसि, बसि मूंखे पंहिंजे थोरे तमा जेको आहे रोके विधो जो मुंहिंजो खजनि जो बाग़ तयारु हो, बसि चवां पियो त हाणे इहो
हे खजूं लाहे वठां, हीअ सुकाए वठां, हीअ छुहारा ठाहे वठां त पोयां जंग में रवानो थो थियां। एसि ताईं जो या रसूल अल्लाह जंग फतह बि थी वई, तव्हां वापसि बि अची वियो त यार हुज़ूर फरमायो त हाणे तूं अलाह जे हुकुम जो इंतज़ारु कर। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे जंग में हाज़िर न थियण जे करे जेका ज़ाहिरी सज़ा मुक़ररु करणी उहा कई, उहा थींदी आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त एसि ताईं तुंहिंजे घर में तो ते दाख़िल थियण ते पाबंदी आहे जेसीं अलाह जो हुकुम नाज़िल न थिए। माना तूं घर खां ॿाहिरि पियो रहे ऐं अलाह जे दरबार में दुआऊं घुरंदो पियो रहे। 3 सहाबी आहे जेके रहिजी विया जंग ग़ज़वे तबूक में। पोइ अलाह ताला खां दुआ घुरंदा रहिया, पोइ अलाह से हुननि जी जेका आहे तौबा खे क़बूल करे क़ुर करीम जी आयत नाज़िल फरमाई त महबूब इन्हनि सच ॻाल्हायो, जेकॾहिं कूड़ ॻाल्हाइनि हा त तव्हां सिर्फ़ु आर्ज़ी तौरु इन्हनि सां थोरी देरि जे लाइ राज़ी थियो आहे, पर मां हमेशह जे लाइ हिननि खां नाराज़ थियां, तव्हांखे बि नाराज़ करे छॾियां। पर हिननि सच ॻाल्हायो आहे, या थोरी सज़ा जेका हिननि खे मिली उहा हिननि कटे छॾी। हाणे अबदी सच जो जेको बदिलो आहे, उन सच जे बदिले में जेका हमेशह वारी ख़ुशी ऐं मुंहिंजी रज़ामंदी ऐं तुंहिंजी रज़ामंदी इन्हनि खे मां अता थो कयां। ऐं अलाह से क़ुर करीम या वही नाज़िल फरमाए वअल थलासतिल्लज़ीन खुलिफू, उहे 3 सहाबी जेके पोइते रहिजी विया ग़ज़वे तबूक में, इन्हनि सच ॻाल्हायो ऐं कूड़ न ॻाल्हायूं। उन्हनि जे सच ॻाल्हाइण जे करे रब फरमायो मां इन्हनि जी तौबा क़बूल थो कयां। ऐं उहो साहबी सगोरे खे हिकिड़ो साहबी भॼंदो वियो, डोड़ंदो वियो ख़ुशख़बरी ॿुधाइण जे लाइ। हू पंहिंजे बाग़ में कमु पियो करे त उहो चई फलाणा ॿुध, अलाह साईं तुंहिंजे जेका आहे तौबा खे क़बूल कयईं, हुज़ूर ते जेका आहे वही नाज़िल थी आहे। त हुन ख़ुशीअ में ॿियो कुझु कोन हुअसि, हुनखे हिकिड़ो नओं कुर्तो पिराण पातल हो। चई त फ़िलहालु तो मूंखे एॾी वॾी अज़ीम ख़ुशख़बरी ॿुधाई आहे ऐं हीउ कुर्तो लाहे हुनखे उछलाए ॾिनई त हीउ मां तोखे बतौर तोहफ़ा थो ॾियां, साहबी सगोरे। ऐं हुज़ूर फरमाइसि त प्यारा साहबी तुंहिंजे सच जो बदिलो ख़ुदा तोखे ॾिनो, हाणे मां मुहम्मद तोखां सदाईं राज़ी हूंदुसि। त हाणे जेके कूड़ था ॻाल्हायो यादि रखिजो त मुमकिन आहे ख़ुदा ऐं हुनजो रसूल तव्हां खां नाराज़ न रहे, पर जे सच ॻाल्हाईंदो तकलीफ़ ज़ाहिर आहे शुरू में ज़रूरु ईंदी, पर उनजो बदिलो तव्हांखे अलाह जे दरबार मां अहिड़ो अता थींदो जो दुनिया वारा मिसाल ॾींदा त दा सचार हुयो तॾहिं त इहो अॼु मक़ाम मिलियो अथसि। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा मुफ़्ती साहब, असां जॾहिं माह रमज़ान जो ज़िक्र कंदा आहियूं ऐं माशाअल्लाह पूरो महीनो इहा ट्रांसमिशन असांजे व्यूवर्स ताईं पहुती आहे, चंद घड़ियूं आहिनि असां वटि मौजूदु ऐं हीअ ट्रांसमिशन असांजे व्यूवर्स ताईं हिन वक़्तु पहुची रही आहे। असांजा ख़बर न आहे केतिरा व्यूवर्स स्क्रीन जे अॻियां मौजूदु आहिनि, सो हिननि चंद घड़ियुनि बाबति अव्हां कीअं बयानु फ़रमाईंदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेके अज़ीम घड़ियूं हूंदियूं आहिनि, जीअं हुजे उहे पंहिंजे पुॼाणी जे तरफ़ वेंदियूं आहिनि ऐं उहे घड़ियूं पुॼाणी जी मंज़िल ते वेझो हूंदियूं आहिनि, त उन वक़्तु आख़िरी जेके घड़ियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जा उहे लम्हा, उहे साहतूं ऐं उन्हनि जो जेको आहे सुकून, उहो वरी हिकु अलॻि जेको आहे पंहिंजो मक़ाम रखंदो आहे। अलॻि उन्हनि जो हिकिड़ो सुकून हूंदो आहे, अलॻि उन्हनि जो हिकिड़ो लज़त ऐं सुरूर हूंदो आहे उन्हनि घड़ियुनि जो। त मिसाल मुमकिन आहे त कंहिं मूं जहिड़े गुनहगार, कंहिं बंदे, कंहिं जेको आहे उनजी बख़्शिश पहिरीं न थी आहे ऐं हिन आख़िरी घड़ियुनि में, छो त हिन आख़िरी अशरे जे हर लम्हे में सवनि जे तइदाद में, हज़ारनि जे तइदाद में पिया बख़्शिबा आहिनि। ऐं मुमकिन आहे हीअ आख़िरी घड़ियूं वेही असां रब खे ॿाॾायूं, मुंहिंजा रब जेकॾहिं रमज़ान में जेके असां खां कमियूं कोताहियूं थियूं, मुंहिंजा करीम रब जेके असां खां ख़ताऊं थियूं, असां खां तुंहिंजी इबादत जेका तर्क थी वई, महिरबान आहे हीअ आज़ादी वारियूं घड़ियूं आहिनि, असांखे माफ़ फरमाए छॾ। रब करीम आहे ऐं मुमकिन आहे रब राज़ी थी पई अचे बंदा अञा घड़ियूं आख़िरिन में तो मूंखे पुकारियो आहे, चलो मां पंहिंजे रहमत जे सदके तोखे बि बख़्शे थो छॾियां। त नाज़रीन, इहे आख़िरी घड़ियूं पंहिंजूं ईअं ज़ाया न कयो, बल्कि इन आख़िरी घड़ियुनि मां अलाह जे रहमत मां भरपूर फ़ाइदो खणो ऐं अलाह ताला खां दुआऊं घुरो, इबादत कयो, भलाई कयो, इनशाअल्लाह बेड़ा पार थी। इंशाअल्लाह जी, इंशाअल्लाह, माशाअल्लाह, ॾाढे सुहिणे अंदाज़ में बयानु फ़रमायो पिया मुफ़्ती साहब। मां थोरो ज़िक्र करणु चाहींदमि, हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो कॉल मुबारक आहे त जंहिं ॾींहुं गुनाह इंसान खां सरज़द नथो थिए
ॼाणाई में या अणॼाणाई में, त उहो ॾींहुं उन जे लाइ ईद जे मिसल आहे। थोरो इन हवाले सां बि थोरी रोशनी फरमाइजो। छो त ईद जी माना आहे, ईद जूं त ख़ुशी मोटी ईंदी आहे, ईद औद खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे वरी वरी वापसि अचणु। जी। त हाणे यानी ख़ुशियूं जो साल में 2 दफ़ा वापसि थियूं अचनि, मोटनि थियूं, इन जे करे ईद खे ईद चइबो आहे। सही। हाणे जंहिं ॾींहुं अलाह जी बंदे खां नाफ़रमानी न थिए ऐं फ़र्मा बरदारीअ में हुनजो ॾींहुं गुज़री वञे, त इन में को शक ऐं शुबो न आहे त इन खां वधीक हिकिड़े मोमिन जे लाइ, मुस्लमान जे लाइ, कलमे पाइण वारे जे लाइ इन खां वधीक का ख़ुशी आहे ई कोन। ईद जे ॾियारे हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ारो क़तार रोइनि पिया। त साहबनि चयो त उमर अॼु त इहे ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे, ईद जो ॾिहाड़ो आहे। त सुहिणे उमर फरमायो त ख़ुशी उनखे चइजे मुंहिंजे लाइ तॾहिं हूंदी जॾहिं मूंखे इहा यकीन थी वञे त ख़ुदा मुंहिंजा सभु गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि ऐं मुंहिंजी जेका आहे इताअत खे, फ़र्मा बरदारी खे ख़ुदा क़बूल करे छॾियो आहे, त उन ॾींहुं मुंहिंजी सभ खां वॾे खां वॾी ख़ुशी हूंदी। त इंसान जे लाइ, मोमिन जे लाइ इन खां वधीक का ॿी ख़ुशी थी नथी सघे जो गुनाहनि खां बची वञे, पूरो ॾींहुं हुनजो अलाह जे इताअत ऐं फ़र्मा बरदारी में गुज़री वञे। माशाअल्लाह जी, माशाअल्लाह। मुफ्ती साहब, तव्हां पूरी ट्रांसमिशन में असां सां मौजूदु रहियो ऐं हिन ट्रांसमिशन जो या मुर्तज़ा मजबूर साहब पोयां पूरो रमज़ान असां सां गॾु मौजूदु रहिया, पूरी टीम मौजूदु रही ऐं असांजा कैमरामैन, कंप्यूटर ते जेतिरा बि असांजा भाइर मौजूदु आहिनि, बतौर मेज़बान मां हिते मौजूदु आहिनि। तव्हांखे पूरी ट्रांसमिशन कीअं, तव्हांजी नज़र मां कीअं गुज़री आहे? अल्हम्दुलिल्लाह, हिकु महिनत आहे ऐं उन्हनि में महिनत में जंहिंजो जेतिरो हिसो हूंदो आहे, अवां मेज़बानी जा फ़राइज़ अंजाम कया, अल्लाह ताला असां खां जेतिरो कमु वरितो असां पंहिंजे हाल मुताबिक़ असां बि जेको आहे नाज़रीन ताईं दीनी हवाले सां, इस्लामी हवाले सां पहुचायोसीं। डायरेक्टर साहब जी त जेको आहे तमामु घणियूं महिनतूं आहिनि ऐं उनजी कोशिशि हूंदी आहे त बहितर खां बहितर तरीक़े सां असां हिन खे अज़मत रमज़ान जे प्रोग्राम खे नाज़रीन ताईं पहुचायूं। कैमरामैन आहिनि, हर हिक जी पंहिंजी पंहिंजी ज़िमेदारी आहे ऐं ज़ाहिर आहे त जेतिरी बि टीम आहे, जेकॾहिं इन्हनि मां को हिकिड़ो न हुजे त सम्झो असांजो प्रोग्राम जेको आहे मुकमल थी नथो सघे। त लिहाज़ा इन्हनि जूं महिनतूं आहिनि ऐं मां अल्लाह ताला जी ज़ात खां दुआ थो घुरां त अल्लाह ताला हर हिक खे हिन टीम जा जेतिरा बि आहिनि फ़र्द, उन्हनि सभिनि जूं अल्लाह ताला नेक हाजतूं बि पूरियूं फ़रमाए, उनखे सुहिणो सिलो अता फ़रमाए, बहितरीनु सिलो अता फ़रमाए ऐं दुनिया आख़िरत में जूं भलायूं उनखे नसीब फ़रमाए। आमीन, आमीन जी, आमीन। मुफ्ती साहब, अॼु जूं चंद घड़ियूं ऐं उन खां पोइ माशाअल्लाह सां राति बि ख़ैरनि जी जेका गुज़रे थी, उन खां पोइ ईद हिकिड़ो माह रमज़ान जो वॾो तोहफ़ो आहे, उन हवाले सां बि थोरो बयानु फ़रमाइजो। उन खां पोइ तव्हां खां दुआ असां घुराईंदासीं ऐं पोइ नात बतौर तोहफ़ो असां पंहिंजे तमामु व्यूअर्स जे लाइ छॾींदा वेंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ईद जो जॾहिं ॾींहुं थींदो आहे, चंड नज़र ईंदो आहे, ख़ैर सां राति गुज़री सुबुह थींदो आहे, त मिशकात शरीफ़ में हदीस आहे। जी हा, जी हा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह ताला जा फ़रिश्ता ज़मीन ते लही ईंदा आहिनि ऐं उहे आवाज़ ॾींदा रहंदा आहिनि, अचो बानो ईदगाह हंडे अचो ऐं अल्लाह जे दरबार में गॾु थियो ऐं अल्लाह खां दुआ घुरो। अल्लाह ताला तव्हांजी अॼु दुआ खे रद्द न कंदो, क़बूल फ़रमाईंदो। पोइ जॾहिं ऐं उहे फ़रिश्ता गलियुनि में, हर रस्ते ते, हर जॻह ते आवाज़ ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जे आवाज़ खे इंसान ऐं जिन्नात खां अलावा जेतिरी बि मख़लूक आहे उन्हनि जे आवाज़ खे ॿुधंदी बि आहे, उन फ़रिश्तनि जे आवाज़ खे। पोइ जॾहिं उहे माण्हू सभई हली ईदगाह हंडे ईद नमाज़ अदा करण जे लाइ जमा थींदा आहिनि, गॾु थींदा आहिनि, त अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो आहे, फ़रिश्तो ॿुधायो त जेकॾहिं को मज़दूर पंहिंजी मज़दूरी करे ऐं पंहिंजो कमु मुकमल तरह पूरो करे सरअंजाम ॾिए त पोइ उनखे छा ॾियणु खपे। त फ़रिश्ता अर्ज़ु कंदा आहिनि त मौला जेको पंहिंजे कम खे सही माना में सरअंजाम ॾिए त उन मज़दूर खे पोइ उजरत बि मुकमल मिलणु खपे। त रब्बुल आलमीन फ़रमाईंदो त फ़रिश्तो पोइ हिननि मुंहिंजे बाननि मुंहिंजा
हक़ अदा कया, रमज़ान जा मां हिननि ते रोज़ा फ़र्ज़ कया, हिननि उहे रोज़ा बि रखिया, नमाज़ूं पढ़ियूं, तिलावत क़ुरान कयूं। हाणे इहे सभई मुंहिंजे दरबार में अची वेठा आहिनि ऐं हाणे तव्हांखे मां शाहिद थो बणायां त मां पंहिंजे ॿारनि खे उन पूरी पूरी उजरत अता फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। ऐं ॾियण वारी ज़ात ख़ुदा जी हुजे, उजरत मिले ख़ुदा जे दरबार मां, त उन उजरत जो मुक़ाबिलो का दुनिया जी उजरत त करे ई कान थी सघे। पोइ हुज़ूर फरमायो त पोइ अलाह जे तरफ़ां ऐलान थींदो आहे, जॾहिं ॿाना ईद नमाज़ पढ़ी दुआ घुरंदा आहिनि, हथ खणंदा आहिनि, त हुज़ूर फरमाए तरफ़ फरमाईंदा इरजिऊ क़द गफ़रत लकुम व बदलत सय्यातिकुम हसनात। हाणे वञो ॿानो, मां तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾिया, तव्हांजे गुनाहनि खे बि मां नेकनि में बदिलाए छॾियो। माना उहे तव्हांजा गुनाह हिकिड़ा मिटिजी ख़तम थी वञनि, ईअं न उहे जेके गुनाह उहे बि हाणे सम्झो नेकियूं शुमार थींदा तव्हांजा। ऐं ईअं तां क़ाल फयरजिऊन मग़फ़ूरन लहुम, हुज़ूर फरमायो पोइ मुंहिंजा ॿाना ईअं मोटंदा आहिनि जो उन्हनि जा सभु गुनाह बख़्शिया वेंदा आहिनि ऐं पाक साफ़ थी पंहिंजे घरनि ॾांहुं मोटंदा आहिनि। माशाअल्लाह जी माशाअल्लाह, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां बयानु फरमायो मुफ़्ती साहिबु। पूरो महीनो बल्कि तव्हांजो साथ ऐं ख़ासि तौर ते नाले मिठो मैसर साहिब जिन जो नालो बि मां मैंशन कंदमि, असां सां गॾु मौजूदु रहिया ऐं बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में हीअ ट्रांसमिशन अज़मती रमज़ान अव्हां ताईं पहुती। पूरनि 11 महीननि खां पोइ जॾहिं माह रमज़ान जो असां ज़िक्र कंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त माह रमज़ान सुल्तान आहे, उन्हनि 11 महीननि खां पोइ जॾहिं असांखे नसीबु थिए थो त ऐं माह रमज़ान जूं पंहिंजूं रौनकूं बरकतूं फज़ीलतूं माशाअल्लाह सां, पर हिन स्टूडियो में जॾहिं मां ईंदी आहियां त हीअ ट्रांसमिशन ॾाढी ख़ूबसूरत बि हूंदी आहे, महफ़िल ख़ूबसूरत हुजे थी, ज़िक्र ख़ूबसूरत हुजे थो, तालीमात ॾाढी सुहिणे अंदाज़ में नाज़रीन अव्हां ताईं पहुचे थी। ऐं मां ॿीहर बि चवंदसि तव्हांजे वक़्तु ॾियण जा सिर्फ़ु मां न पर मुंहिंजी समूरी टीम शुक्रगुज़ार आहे। नाज़रीन अल्लाह साईं अव्हां ऐं असां सभिनीनि जूं नेक ख़्वाहिशूं, नेक हाजात पंहिंजे बारगाह इलाहीअ में क़बूल फरमाए, असांजी टुटल फुटल इबादतूं क़बूल फरमाए। ऐं असां हिते जेतिरो बि ज़िक्र कयो आहे, इंसान आहे, मुंहिंजे सवाल करण में का ग़लती 19-20 जेको बि, ऐं असां वटि जेके बि आलिम दीन मौजूदु रहिया, थोरी बि किथे बि का मिस्टेक आहे त रब साईं मुआफ़ फरमाए ऐं तमामु असांजे हिन महफ़िल जे ज़िक्र खे पंहिंजे बारगाह इलाहीअ में क़बूल फरमाए। मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम जी तमामु घणी महिनतुनि सां ई ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुती आहे। असां सभिनीनि खे पंहिंजी दुआनि में यादि रखिजो, असांखे इजाज़त ॾींदो, आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो ऐं हिन पूरी ट्रांसमिशन सां नाज़रीन साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। मां ॿीहर बि चवंदसि त हीअ जेका घड़ी आहे, हीअ जेके चंद लम्हा आहिनि ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, त दस्तरख़्वान ते जॾहिं तव्हां मौजूदु हुजो त पंहिंजी दुआउनि में असांखे ज़रूरु यादि कजो। वेंदे वेंदे असां मुफ़्ती साहिबु पहिरीं अव्हां खां दुआ घुराईंदासीं ऐं पोइ नातिया कलाम ते छॾंदा वेंदासीं। जी बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। या रब्बल आलमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। हिन माह मुक़द्दस में मुंहिंजा करीम रब असां बंदन पंहिंजे इस्तिताअत ऐं ताक़त मुताबिक़ जेको अमल कयोसीं, रोज़ा रखियासीं, नमाज़ूं अदा कयूंसीं, तिलावत क़ुरान कयोसीं, मुंहिंजा करीम रब असांजे इन्हनि टुटल फुटल इबादतुनि खे पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मुंहिंजा करीम रब असांजा सगीरा कबीरा गुनाह मुआफ़ फरमा। मुंहिंजा करीम रब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में हिन माह मुक़द्दस जे सदके में जेके परेशान हाल आहिनि उन्हनि खे परेशानियुनि खां नजात अता फरमा। जेके कर्ज़दार आहिनि उन्हनि खे कर्ज़नि खां ख़ुलासी अता फरमा। जेके बीमार आहिनि घरनि में, अस्पतालनि में, मुंहिंजा करीम रब उन्हनि सभिनी खे शिफ़ाए कामिला आजिला आफ़िया अता फरमा। जेके तंग दस्त आहिनि मौला, तुंहिंजे ख़ज़ाननि में का कमी कान्हे, पंहिंजे ख़ज़ाननि मां जेके तंग दस्त आहिनि उन्हनि खे कुशादा रिस्क अता फरमा।
जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा, जेके परेशान हाल आहिनि उन्हनि खे परेशानियुनि खां निजात अता फरमा। असां सभिनि खे मुंहिंजा करीम रब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल बार बार हरमैन शरीफ़ैन जी ज़ियारत नसीब फरमा, मक्कतुल मुकर्रमा ऐं मदीनतुल मुनव्वरा जो दीदार नसीब फरमा। मुसलमाननि खे पाण में मुहब्बत उख़ुवत इत्तिहाद इत्तिफ़ाक़ नसीब फरमा। मुंहिंजा करीम रब असांखे हसद बुग़्ज़ कीने जे बीमारियुनि खां निजात अता फरमा, महफ़ूज़ फरमा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में मुंहिंजा करीम रब असांजे मुल्क पाकिस्तान खे मुस्तहकम ऐं मज़बूत बणा, अंदरनि ॿाहिरनि ख़तरात खां महफ़ूज़ फरमा। मुंहिंजा करीम रब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े असांजे मुल्क खे अमन ऐं सलामती जो गहवारो बणा। मुंहिंजा करीम रब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े असांजे मुल्क खे तरक़ियूं नसीब फरमा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल मुंहिंजा करीम रब तमाम आलम इस्लाम जो ख़ैर फरमा, मुसलमाननि जी ग़ैबी मदद फरमा। जिथे जिथे मुसलमाननि सां ज़ुल्म थी रहियो आहे मुंहिंजा करीम रब उते उते तूं मुसलमाननि जी ग़ैबी मदद फरमा। मुंहिंजा करीम रब ही आख़िरी सातूं रमदानुल मुबारक जूं मुंहिंजा करीम रब हुज़ूर जे सदक़े तूं ईरान खे बि फ़तह अता फरमा, कश्मीर जे मुसलमाननि खे आज़ादी अता फरमा, ग़ज़ा जे मुसलमाननि जी मदद फरमा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल तमाम मुसलमान जेके दुनिया मां विसाल करे विया आहिनि उन्हनि सभिनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमा। असांजे वालिदैन जी, असांजे उस्तादनि जी, असांजे मिटनि माइटनि जे दर्जात खे बुलंद फरमा। मुंहिंजा करीम रब जेके बि असां हाज़िर आहियूं हिन अज़मत रमज़ान में, पूरी टीम ऐं नाज़रीन जेके हिन अज़मत रमज़ान प्रोग्राम में असां सां गॾु रहिया, इन पूरे माह मुबारक में या असांजा चंद प्रोग्रामनि में असां सां गॾु रहिया, मुंहिंजा करीम रब उन्हनि जूं असां जूं तमामु मुसलमाननि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। हुज़ूर सय्यदे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मुंहिंजा करीम रब असांखे दुनिया ऐं आख़िरत जी ग़िना अता फरमा। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मुंहिंजा करीम रब सभिनि जे बचड़नि जा भला नसीब फरमा, सभिनि जे पुटनि जे न्याणियुनि जा नसीब भला फरमा, सभिनि जे बचड़नि खे भला बहितरीन घर नसीब फरमा, सभिनि जे न्याणियुनि खे मुंहिंजा करीम रब जंहिंजूं न्याणियूं घर में वेठियूं आहिनि उन्हनि न्याणियुनि खे मुंहिंजा करीम रब बहितरीन घर नसीब फरमा। मुंहिंजा करीम रब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल असांजे दुआउनि खे पंहिंजे दरबार में दर्जे क़बूलियत अता फरमा। मुंहिंजा करीम रब जेको घुरी सघियासीं उहो बि अता फरमा, जेको न घुरी सघियासीं ऐं असांजे हक़ में बहितर आहे उहो बि पंहिंजे फज़ल जे सदक़े अता फरमा। ख़ल्क़ के रांदे हुए दुनिया के ठुकराए हुए, आए हैं अब तेरे दर पे हाथ फैलाए हुए, या इलाही भूल जाऊं नज़ा की तकलीफ़ को, शादिये दीदार हुस्ने मुस्तफ़ा का साथ हो। बादशाह जुर्म मारा दरगुजार, माँ गुनहगारे मुतु आमरज़गार, तू निकोकारियो माँ बद कर दे, जुर्म बेअंदाज बेहद कर दे। सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वस्सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन इलाही आमीन इलाही आमीन। नाज़रीन वेंदे वेंदे नातिया कलाम तोहफ़े तौरु अव्हां ताईं पहुचाईंदा वेंदासीं। ख़ूबसूरत आवाज़ हूंदो, नाले मिठो मैसर साहिब जिन जो। बिस्मिल्लाह। माह मुबारक बरकत वारो मोकलायूं थो वञे, माह मुबारक बरकत वारो मोकलायूं थो वञे, जन रखियारो ज़ा उन्हनि खे रंगुलायूं थो वञे, जन पढ़ियो क़ुरआन तन खे रंगुलायूं थो वञे, माह मुबारक बरकत वारो
मोकिलायूं थो वञे सैरी ऐं अफ़तार जा रब जे प्यार जा सैरी ऐं अफ़तार जा वक्त रब सतार जा माह मुबारक बरकत वारो मोकिलायूं थो वञे जन ॾिनी ज़क वाततन खे रंग लायूं थो वञे जंहिं मदीने में रहे थो रहमतुन वारो रसूल तंहिं मदीने ते ख़ुदा जे नेमतुन जो वा नुज़ूल जंहिं मदीने में रहे थो रहमतुन वारो रसूल तंहिं मदीने ते ख़ुदा जे नेमतुन जो वा नुज़ूल वेझड़ो या दूर वेही पंहिंजे ॾोहनि खे ॾिसी वेझड़ो या दूर वेही पंहिंजे ॾोहनि खे ॾिसी सिर्फ़ु नीलुन ॾे निहारे जा सदा कर सा क़बूल तंहिं मदीने में रहे थो रहमतुन वारो रसूल हीअ खूबी हुन मुल्क जी हिक मूं न पर मिड़नी ॾिठी हीअ खूबी हुन मुल्क जी हिक मूं न पर मिड़नी ॾिठी कंहिं बि मेवे पाक जी हर फाक बीजण आहे फूल तंहिं मदीने में ख़ुदा जे रहमतुन जो आ नुज़ूल शहर में या शहर खां कुझु मेल ॿाहिरि ॿियो त छा शहर में या शहर खां कुझु मेल ॿाहिरि ॿियो त छा पर जुती पाइण हराम आहे इश्क वारनि जो उसूल तंहिं मदीने ते ख़ुदा जे नेमतुन जो आ नुज़ूल ऐं बेसहारनि कान आहिनि बरकतूं ई बरकतूं बेसहारनि कान आहिनि बरकतूं ई बरकतूं जंहिंजो बाबो आ उते सा आ उते साइण बतूल तंहिं मदीने ते ख़ुदा जे नेमतुन जो आ नुज़ूल ऐं कर फिटी गाही महेसर हल त साईं ॾे हलऊं कर फिटी गाही महेसर हल त आका ॾे हलऊं ओ ग़ुलाम नबी हयाती हित गुज़ारणो आ फुदूल तंहिं मदीने ते ख़ुदा जे नेमतुन जो आ नुज़ूल जंहिं मदीने में रहे थो रहमतुन वारो रसूल तंहिं मदीने ते ख़ुदा जे नेमतुन जो आ नुज़ूल